नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आख़िर ईंदालू त खडुड़ जे देह जमड़ाओ 3 में 7 सालनि जी नीगरी सां मुबैना ज़्यादती कई वई आहे। पुलिस ज़्यादती कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम ख़बर आहे आख़िर ईंदालू त खडुड़ जी देह जमड़ाओ 3 में 7 सालनि जी नीगरी सां मुबैना ज़्यादती कई वई आहे। पुलिस ज़्यादती कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मुबैना ज़्यादती कंदड़ जवाबदार ख़िलाफ़ थाणे ते NC दाख़िल कई वई आहे। मेडिकल चेकअप में ज़्यादती जी तस्दीक थी आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त खडुड़ जी देह जमड़ाओ में 7 सालनि जी नीगरी सां मुबैना ज़्यादती कई वई आहे। पुलिस ज़्यादती कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अख्तर मारिखा जी। अख्तर थाने जी हद पिरतमाबाद जेको टे जमड़ाऊ में जवाबदार जेको आहे अब्दुल करीम ख़ासकली मासूम जेका आहे ॿारड़ी आहे 6 वरनि जी सुरैया ख़ासकली उन सां मुबैना ज़्यादती कई आहे। जंहिं ते जेको आहे खडड़ो पुलिस फरियादी जेके हिन जा माइट नसीर ख़ासकली आहे ॿारड़ी जो वालिद आहे उन जी फरियाद ते NC दाख़िल करे वाक़े में मुलवस जेको जवाबदार आहे वशी जवाबदार अब्दुल करीम ख़ासकली खे गिरफ़्तार करे लाकअप करे वरितो आहे। हिन वक़्तु ॿारड़ी जेका आहे इंतिहाई जेको आहे त गणती जोगी हालत में सिंजोरो तालका अस्पताल सिंजोरो में दाख़िल आहे। ऐं उन सिलसिले में जेको असां ॻाल्हि ॿोल कईसूं जेको ॿारड़ी जो वालिद आहे नसीर ख़ासकली उन पिणु वाक़े जी तस्दीक कंदे ॿुधायो त मूंसां मुंहिंजी ॿारड़ी सां जेको आहे हिन वहशी जवाबदार जेको आहे ज़ुल्म कयो आहे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।